बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। दोस्तों, पुराने दौर में तव्हांखे यादि हूंदो त जॾहिं बि डांद गाॾी मालिक कढी बनीअ ते काहे वेंदो हो त कुतो उन जे पोयां लॻंदो हुयो। सम्झ में ॻाल्हि नथी अचे त इहा ट्रेनिंग हिन कुते खे ॾिनी कंहिं। जॾहिं कुतो नंढो हूंदो आहे, गुलिर हूंदो आहे, त मालिक छा कंदो आहे जो उन जे कंध में रसो विझी उन गाॾी वारे एक्सेल में ॿधी छॾींदो आहे त पोइ उहो गाॾीअ जे हेठां हमेशह हलण जी पाण में आदत विझंदो आहे। कुतो वॾो थींदो वेंदो आहे, उनखे इहा आदत बि पइजी वेंदी आहे, उनजी दौड़ बि वधंदी आहे। जॾहिं बि मालिक डांद गाॾी घरों कढे थो कंहिं बनीअ ते, कंहिं गाह लाइ या कंहिं अन्न पीआइण लाइ, शहर जे सौदे जे लाइ डांद गाॾीअ खे जोटिरे थो त कुतो अॻु में वञी उन गाॾीअ जे हेठां वञी वेहे थो। उहो इहो इन जे करे जो कुतो सम्झंदो आहे त हीउ सॼो भार मूंखे खणणो आहे ऐं हिननि खे खणी मां वेंदुसि। ऐं हर वक़्तु पंहिंजे ज़हन में इहा ॻाल्हि हूंदी अथसि त मुंहिंजे मथां हीउ सॼो वज़न आहे, गाॾीअ जो वज़न आहे, डांदनि जो वज़न आहे ऐं प्लस में मालिक जो वज़न आहे। मालिक वञे थो शहर ॾे, रस्ते ते किथे बि चांहि थो पीए या मानी थो खाए, पंहिंजे खाइण पीअण जो बंदोबस्तु सां गॾोगॾु वरी डांदनि खे बि किथे हाउज़ ते बीहारे पाणी थो पीआरे या गाह थो ॾिए ऐं कुते खे आख़िर में को बिस्किट या मानीअ जो टुकुर उछले थो ॾिए। कुते खे हिन ॻाल्हि ते हिकिड़े दफ़े कावड़ अची वई, चई त यार हे त नाजाइज़ी आहे, सॼो वज़न बि मूं ते, डांद कनि बि कुझु कोन था, मालिक पाण बि मुंहिंजे मथां वज़न लॻो वेठो आहे ऐं मूंखे आख़िर में तो बिस्किट जो टुकुरो उछलाए ॾे, जॾहिं पाण खाई पी बूथ साफ़ु करे उथनि था ऐं हुनखे हाउज़ ते काहे वञी पाणी बि पीआरे थो, गाह बि ॾिए थो। कुते खे हिन दफ़े कावड़ अची थी वञे। कुते माना इहो सोचे छॾियो आहे त हाणे मालिक खे सबक़ु सेखारिणो आहे। कुते खे इहा ॻाल्हि ज़हन में हुई त अहिड़ी जॻह ते हिन खां धकु कढां जीअं हे परेशान थिए। कुतो धकु कढणु हाणे कहिड़ो थो चाहे, उहो इहो थो सम्झे त हीउ सॼो वज़न मुंहिंजे मथां आहे, मां हिकिड़े ॾींहुं हिनखे जवाबु ॾेई छॾींदुमि। बहरहाल हिकिड़े दफ़े हुन डांद गाॾी खे जोटिरियो, शहर वञनि पिया, रस्ते ते उहो कुतो बि हले थो। कुते सोचियो हाणे हीउ विच रस्तो आहे, ॻोठ बि परे अथसि, शहर बि परे आहे, विच ते मां हिन को हथु कढां। कुते छा कयो, कुतो बीह रहियो। कुतो बीह रहियो त उहो इहो सोची बीह रहियो त हीउ सॼो सामान अची हेठि किरंदो। कुते ॾिठो डांद बि वञनि था, गाॾी बि उन्हनि सां जोटिरियल आहे, मालिक बि उनजे मथां वेठो आहे। कुतो ॾाढो परेशान थियो। कुते सोचियो यार हीउ कहिड़ो बाजरो आहे, हीउ त पाण फीथनि सां हलनि था, मां त बचपन खां वठी इहो थो सम्झां त हिननि जो वज़न मूं ते आहे, हीउ चकर छा आहे। बहरहाल कुते खे ॻाल्हि सम्झ में अची वई त असुल में हीउ मूं ते वज़न कोन हुयो, हिननि खे फीथो आहे, हे फीथे ते हलनि था पिया। कुतो ॾाढो शर्मसार थियो त यार मालिक जी वॾी महिरबानी आहे, पोइ बि मूंखे टुकुर खाराए थो। मां त बचपन खां वठी इहो सम्झां पियो त हिन मालिक जो वज़न बि मूं ते आहे, डांद जो बि मूं ते आहे, गाॾीअ जो बि मूं ते आहे। बहरहाल हीउ वज़न मूं ते त कोन्हे। अञा बि शाबस आहे उन मालिक खे जेको मूंखे गॾु कयूं हले थो ऐं मूंखे कुझु खाराए थो, घर में रहाए थो। दोस्तो, हिन कहाणी जो मक़सदु इहो आहे त असां तव्हांजी ज़िंदगीअ में बि कुझु अहिड़ा शख़्स हूंदा आहिनि जिन्हनि खे इहो लॻंदो आहे त असां तव्हांजो जेको वज़न आहे उन्हनि जे कुल्हनि ते आहे, उनजी टेक हूंदी आहे। उहे सोचींदा आहिनि जे अगरि असां हिन खां टेक खसींदासीं, हीउ पहको ॾेई हेठि किरंदा। ऐं जॾहिं उहे टेक खसनि था त असां तव्हां अलाह जे फज़ुल ऐं अलाह जे करम सां उअं ई हलंदा वतंदा आहियूं। थोरी खणी तकलीफ़ थींदी आहे, पर अलाह पाक कंहिंखे बि किरणु नथो ॾिए, छो जो हीउ जहान जंहिं ठाहियो आहे असां सभु उन जे टेक ते आहियूं। इंसान जो हिकिड़ो तकबर हूंदो आहे त फ़लाणो मुंहिंजे टेक ते आहे, टीरो मुंहिंजे टेक ते आहे, पर यकीन ॼाणो जेको सम्झे थो त मुंहिंजे टेक ते सभु आहिनि, उहो पाण बि अलाह जे टेक ते हूंदो आहे। जॾहिं बि तव्हां खां को पंहिंजी टेक खसणु चाहे त तव्हां परेशान न थियो। तव्हां वटि मज़बूत में मज़बूत टेक अलाह जो आहे। चंद ॾींहंनि खां पोइ तव्हांखे सॼी ट्रेनिंग मिली वेंदी, तव्हांखे हलणु चलणु घुमणु फिरणु ऐं तव्हांखे उथणु वेहणु सॼे जी ख़बर पइजी वेंदी जॾहिं तव्हां खां टेक खसिबो। हीउ सिजु ईअं ई उभरंदो पियो, हीउ सिजु ईअं ई लहंदो पियो, इंसान मटबा रहंदा। को तकबर में जिए थो, को पंहिंजे ग़फ़लत में जिए थो, को अलाह जे राज़ी करण लाइ जिए थो। मक़सदु कहाणी जो इहो आहे त तव्हांखे जॾहिं बि को माण्हू चवे तव्हांखे मुंहिंजी टेक आहे ऐं उहो टेक खसणु थो चाहे त तव्हां परवाह कॾहिं न कंदा कयो। तव्हां अलाह ते भरोसो रखो, भले हू तव्हां खां पंहिंजी टेक खसे, ताक़त खसे,
पर तव्हांखे अलाह कॾहिं बि किरणु कोन ॾींदो। मूंखे कंहिं नए मौज़ू ते ॾींदा इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अलाह निगहबान। नयूं कहाणियूं, घरेलू वाक़ियात ॾिसण लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा।